मिट्टीअ जो ढेर बणिजी वियल बलोचिस्तान जो बागेड शहर ऐं मुतासिरनि जी वापसी। ही मिट्टीअ जो ढेर बणियल बलोचिस्तान जो बागेड शहर आहे जंहिंजो बोर्ड नक्शो ई मिटाए छॾियो आहे। बागेड बलोचिस्तान जे बैरून में कीरथर कैनाल जे आख़िरी छेड़े ऐं सैफाबाद वाह जे मुंड में वाक़िए आहे जेको यूनियन काउंसिल जी हैसियत रखे थो, पर हेलोकी बोर्ड खेसि मिट्टीअ जो ढेर बणाए छॾियो। समूरा घर ढही पट थी विया। बोलान नदी, नाड़ी बैंक ऐं गंदावाह मां आयल बोर जे पाणी जॾहिं बागेड वटि पहुतो त रहवासियुनि हेरदीन ड्रेन जे कपरनि खे मज़बूत करणु शुरू कयो, पर पाणीअ जी सतह 15 फुटनि खां मथे थियण बैदि हीउ समूरो शहर मुकमल तौर ते पाणीअ जे हेठि अची वियो ऐं ॿोॾ जे पाणी पंहिंजा निशान घरनि जे छितियुनि ऐं वणनि जे चोटियुनि ते छॾिया। पाणी पहुचण बैदि बागेड वासी सिर्फ़ु पंहिंजा सिर ई ॿाहिरि कढी सघिया, बाक़ी संदन सभु कुझु लुड़ी वियो। 300 घरनि ते मुश्तमिल बलोचिस्तान जे हिन नंढड़े पर ख़ुशहाल शहर बागेड खे बोर्ड चिट पधर करे छॾियो। तक़रीबन रात जो 4 बजे हिते पाणी लथो आहे। हिसाब जे ॻोठ में हाजी ज़फरल्ला जो ॻोठ आहे, मीर उमर ख़ान जो ॻोठ आहे। हिन ॻोठ में जेको एॾो पाणी आयो जेको हद को ज़्यादा असां सिर्फ़ु बचा कढियासीं और हर सामान जेको हो घर में कुझु कढियासीं, कुझु न कढी सघिया। सुका वण से तो इहे पाणी जी वजह को सही सड़ी विया आहिनि। जेको असां एॾी बोर्ड कॾहिं बि न थी आहे जेकी हेल बोर्ड आई आहे हिन साल में। एॾी तबाही कई हिते कंहिंजो का शइ न बतो। 300 घर आहे हिन सॼे ॻोठ में, मतिलबु टोटली ख़तम थी वियासीं, कोई न बतो आहे हिन ॻोठ। तक़रीबन 250-300 घर आहिनि हिते, सभु तबाह थी वियासीं। सभु आहियूं बि ग़रीब आहियूं, घर भी सब वया। हाणे असां बेपर्दा थिया वेठा आहियूं। जीअं मना ठाहे बस मिले वेठा आहियूं, बचड़नि खे विहारी वेठा आहियूं। बाक़ी रोड ते दर पदर हुयासीं। हिते रोड ते 2-2.5 महीना हुयासीं असां उते। असां परेशान आहियूं, तकलीफ़ बि ॾाढी असांखे। पाणी बि मजबूरन किलो पीऊं था पिया। किथां भरींदा आहियो पाणी? इहो शाखनि खां भरियूं था पियो। हाणे जेकी शाखनि में बोर चढ़ियल ई तमामु सही। कहिड़े हवाले सां कीअं? मंदरु वॾो मथे हुयो तमामु, अंदाज़े को ॿाहिरि पाणी 15-20 फुट जे अंदाज़े में पाणी हुयो। हे शाख जेकी असांजी आहे, कड़ जेकी आहे इहा असांजी ईअं सम्झ 50-60 फुट आहे। इन खे वञी 4 आङुर छॾियईं। सामान कुझु कढियो त कुझु वियो हेॾे होॾे थी। 1.5 महीने ताईं बागेड में पाणी बीहण सबबि शहर जा नंढा वॾा कचा पका घर, ओताकूं, मस्जिदूं, स्कूल ऐं अस्पताल ढही पट थी विया। घरनि किरण सबबि मुतासिरनि जो घरनि में रखियल समूरो सामान मिटीअ जे ढेर में तब्दील थी वियो। मुतासिरनि जो माल लुड़ी वियो ऐं शहर जो ॾेख कंहिं पुराणे फिटल या नीस्तो नाबूद थियल दड़े जहिड़ो बणिजी वियो। 1.5 महीने ताईं मुतासिर मथाइनि ते वेठा रहिया, पर संदन कंहिं बि सार न लधी। न सरहदीअ वारा पुॻा ऐं न वरी बलोचिस्तान हुकूमत ई मालिकी कई। 1.5 महीने बैदि पाणी लथो त मुतासिरनि पंहिंजनि अजनि ॾांहुं मोट कई, पर संदन न घर बचो ऐं न वरी घरनि में छॾियल सामान। संदन सभु कुझु अजनि जे किरियल मलबे हेठां दॿिजी वियो ऐं संदन शहर जा मंज़र ई मटिजी विया। संदन घरनि में लॻल गाडर, टीयर, लकड़ा ऐं पतरूं मिटीअ जे ढेर में तब्दील थी विया। खटूं, हंध, पेतियूं, पखा, थांव ठिपा सभु कुझु मिटीअ जे ढेर हेठां दॿिजी वियो। हिक पासे घर मोटण जी ख़ुशी त ॿिए पासे सभु कुझु ख़तमु थियण जो ॾुख मुतासिरनि खे अजीब कश्मकश में मुब्तला करे छॾियो आहे। पाणी जो आवाज़ एॾो ख़तरनाक आवाज़ हुयो, बस हाजत न आहे। असां 2 महीना सिधा समा सिम ते पहारो कमायोसीं। अंत असां को वसकूं ॻाल्हि चढ़ी वई। पोइ बचड़ा कढी मस इहे ॿाहिनि को वठी ॿाहिरि वञी टाप ते वेठा रहे। मींहुं गर्मी घर दर ये बस किरी पिया। समूरा जेके भी हुआ सफ़ा तबाह थी विया। असां रुन से पे घरे को देख रुन से असे लेकिन बगले हल कोई परवाह ना है। बस कुदरत बोलिया कबूल है, अल्लाह दा किता हर कोई मने से कुछ भी नहीं ठवा दिता। बाज तानी ये तुसा आयो मेहरबानी करो न तो ख्याल बचड़े मर वेसन। बागेड वासी वापसि पंहिंजे शहर अची मन अॾे वेही रहिया, पर बलोचिस्तान हुकूमत बरसाति खां ॿोॾ ताईं रेस्क्यू ऐं रिलीफ में संदन का बि मदद न कई। ऐं हाणे जॾहिं संदन बहालीअ जो वारो आयो
तॾहिं बि संदन को बि दाद फ़रियाद न थियो। न खाइण लाइ कुझु बचियो, न घर ठाहिण जी हैसियत रही। 2022 वारी ॿोॾि जा भली घरनि ऐं वणनि ते छॾियल निशान मिटिजी बि वञनि, पर बागेड वासी हिन ॿोॾि खे कॾहिं बि विसारे नथा सघनि। हू ॿोॾि जे ताज़ी यादि जी वॾी मंज़रकशी कनि था। राति थींदे ई हिन शहर जे हर घर में धुओं दुखे थो त जीअं मच्छरनि खां बची सघजनि, पर चुल्हि कंहिं कंहिं घर में ॿरे थी। पर कंहिंखे कहिड़ी ख़बर त उहो संदन दर्द जो धुओं आहे जेको संदन अंदर जो आवाज़ बणियल आहे। हिन शहर जा ॿार हाणे न त स्कूल वञनि था ऐं न वरी संदन ॻोठ में का रांदि रूंद जी जॻह बचल जिते हू रांदि रूंद कनि। खाद खुराक जी घटिताई, मच्छरनि ऐं पीअण जो साफ़ पाणी न हुजण सबबि केतिरा ई ॿार, औरतूं ऐं मर्द बीमारियुनि जे मुंहं में अची विया आहिनि। संदन शहर जी अस्पताल ड्रही पट पयल आहे, पर केर बि संदन इलाज करण वारो कोन्हे। समूरा ॿोॾि मुतासिर हिन वक़्तु बि ॿोॾि जो ज़हरीलो बणिजी वियल पाणी पीअण ते मजबूर आहिनि, पर केर बि संदन सार न पियो लहे। ॿोॾि बैदि पंहिंजे माॻ मोटियल ही माण्हू न ॼाण केतिरनि ई ॾुखियनि खे मुंहुं ॾियनि पिया, पर केर बि संदन भरजुलो न पियो थिए। असांखे टाइम ताईं बसि इहो मिलियो आहे, हिकिड़ो हिकिड़ो तंबू ॾेई विया आहिनि, कुझु राशन मिले वञे, बाक़ी अञा ताईं असांखे का शइ न मिलियो आहे। हाणे लथा आहियूं टाप खां। असां तक़रीबन 2 महीना खनि हुयासीं। कीअं गुज़रिया तव्हांजा 2 महीना उते टाप ते? बसि मुश्किल जे गुज़रिया। तकलीफ़ वॾी हूंदी, नंढड़ा ॿार हूंदा, नवां निकितासीं, मींहंनि में गर्मी हुई, बारिश हुई, ऐं ॿार बीमार थी पिया, ॾाढा तंग हुयासीं असां। पानी आया तो सब पास बाहर भग से कुजड़ा लुढ़ गया, सामान अन्हा क्यूनी ट्रप्पड़ हन, ढोरड़े हन, बकरड़िया हन, सब पास लुढ़िया गया क्या लू गमड़ी गड्ढिया से बस वो खड़े थे बस। हाओ हाओ अबा हाओ खुशी थी घर आयूं। वफ़ाक़ी हुकूमत हुजे या बलोचिस्तान गवर्नमेंट, घटि में घटि तगी तुड़गी ॿोॾि खां ॿाहिरि थियल हिननि माण्हुनि जे बहालीअ लाइ तकड़ा क़दम खणणु घुरिजनि त जीअं पंहिंजनि कखनि ऐं अझनि में आयल ही माण्हू मामूल वारी ज़िंदगीअ ॾांहुं वापसि अची सघनि। कैमरामैन मोहसिन गुल पठान सां गॾु सर्कस सदायो, KTN न्यूज़, बागहेड, बलोचिस्तान। बलोचिस्तान जे बागहेड शहर में मौजूदु आहियूं। ॿोॾि जे सबबि हर तरफ़ तबाहीअ जा मंज़र आहिनि और सामान असां न कढी सघियासीं। 300 घर आहिनि सॼे ॻोठ में, मतिलबु टोटली ख़तमु थी वियासीं, कोई न बतो आहे हिन ॻोठ। बस अल्लाह जो आसरो आहे, घर बर न ठाहे सघंदासीं, ग़रीब आहियूं, घर जेतिरी ताक़त न आहे। मना ठाहे बसि मिड़े वेठा आहियूं, बचड़नि खे विहारी वेठा आहियूं। अचानक अची पइजी वियो, असां जान मस कढे वञी वेठा ते खितर किनाल ते। बसि अलाह जे आसरे वेठा आहियूं, ॿियो कंहिंजे आसरे वेहूं। हा, रब जी ज़ात उहा ॾींदी। हाणे काॾे वञूं, नंढड़ा बचड़ा आहिनि, सीउ में पिया आहिनि, असां काॾे मथो सियारो थो अचे, काॾे वञूं असां? हाणे महिरबानी करियो, असांखे जॻह ठाराए ॾियो। कोई शइ न मिलिया छड़ा कुल। असां ख़तम आदमी मटे गियल हुआ टाप से सच में बस ये जगह किर पिया।